बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु अला मुहम्मदिन व आलिहि त्ताहिरीन, अम्मा बाद। मोमिनीन किराम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। गुफ्तगू असांजी नहजुल बलागा जे मौज़ू ते हली रही आहे ऐं उन सिलसिले जी 7वीं कड़ी खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। गुज़िश्ता गुफ्तगू असां जेका कई हुई उन में नहजुल बलागा जे जेका मौज़ूआती तरतीब आहे उन जे बारे में जेके किताब लिखिया विया त नहजुल बलागा जे मौज़ूआत खे नज़र में रखे करे उहा गुफ्तगू कई। अॼु जेका गुफ्तगू करणी आहे नहजुल बलागा जे बारे में जेके शरहूं लिखी वियूं आहिनि नहजुल बलागा ते ऐं उनजी वज़ाहत जे लाइ उन जो कुझु तज़किरो करिणो आहे तव्हांजी ख़िदमत में। अगरि ॾिठो वञे त क़ुरान मजीद खां पोइ बाईद न आहे ऐं इहो मुबालगो न चइजे त नहजुल बलागा उहो किताबु आहे जंहिं ते तमामु घणियूं शरहूं लिखियूं वियूं आहिनि ऐं मुहक़क़ीन तमामु घणी उन ते तहक़ीक़ कई आहे। मुख़्तलिफ़ नहजुल बलागा जे पहलू ते किताब लिखिया आहिनि। शरहनि जे हवाले सां अर्ज़ु कजे त नहजुल बलागा ते केतिरूं हींअर ताईं लिखिजी चुकियूं आहिनि शरहूं। मुख़्तलिफ़ उलमा पंहिंजे किताबनि में जो तादाद बि ज़िक्र कयो आहे। मसलन मिसाल जे तौर ते अल्लामा अमीनी पंहिंजे किताब अल-गद्दीर में 4थे जिल्द में नहजुल बलागा जे शुरू जी तादाद 81 लिखी आहे। उनखां बाद में अगरि ॾिसिजे त मसादिर नहजुल बलागा व असानीदहू जे मुअल्लिफ़ सैयद अब्दुज़्ज़हरा अल हुसैनी अल ख़तीब उन पंहिंजे किताब में 101 नहजुल बलागा जे शुरू के जी तादाद खे ज़िक्र कयो आहे। आग़ाए बुज़ुर्ग तेहरानी पंहिंजे किताब अज़रिया इला तसानीफ़ शिया में नहजुल बलागा जे तक़रीबन 150 तक़रीबन शुरू के 150 शुरू के ज़िक्र कयो आहे। ऐं शुरू है नहजुल बलागा पंहिंजे नाले किताब में अल्लामा शेख हुसैन जुमा अल आमिली पंहिंजे किताब शुरू है नहजुल बलागा में नहजुल बलागा जे 210 शरहनि खे ज़िक्र कयो आहे नाले सां त 210 शरूं हींअर ताईं नहजुल बलागा ते लिखिजी चुकियूं आहिनि। पोइ उनखां पोइ जेको अहम बहस आहे उहो इहो आहे त नहजुल बलागा जी सभ खां पहिरीं शरह जेका आहे उहा कहिड़ी आहे ऐं कंहिं लिखी आहे उहा। इन में उलमा कराम जो अगरचे इख़्तिलाफ़ आहे। मसलन बाज़ उलमा कराम फरमायो आहे त मआरिज नहजुल बलागा ज़हीरुद्दीन बिन अली इब्न ज़ैद अल बेहकी जे नाले सां मशहूरु आहे। जेका बेहकी जी मआरिज नहजुल बलागा उन खे करार ॾिनो आहे त इहा पहिरीं शरह। लेकिन मुहक़क़ीन उलमा जे बक़ौल त नहजुल बलागा जी पहिरीं शरह 5वीं सदी हिजरी जे हिकु आलिम दीन मुहम्मद इब्न अहमद वबरी उनी लिखी हुई। लेकिन बदकिस्मती सां अॼु उहा शरह मौजूदु न आहे ऐं ज़माने जे हवादिस जे वर चढ़ी वई ऐं उहा मौजूदु न आहे हींअर। तंहिंजे करे मौजूदा शुरू में जेके शरूं मौजूदु आहिनि उनमें चई सघूं था त मआरिज नहजुल बलागा पहिरीं शरह आहे। जीअं मआरिज नहजुल बलागा जे मुसनिफ़ बेहकी पंहिंजे शरह में फरमायो त मुंहिंजी जेका मां इहा शरह लिखी आहे उहा पहिरीं शरह शुमार थिए थी ऐं पहिरीं इन माना में चई सघिजे थो उहा पहिरीं मुकमल शरह चई सघे थी मआरिज नहजुल बलागा। छो जो साईं वबरी जेका आहिनि मुहम्मद इब्न अहमद वबरी उन्हनि हिकु मुकमल शरह न लिखी ऐं सभिनी खे ज़िक्र करे हर पहलू खे हिकु जिल्द ते मुश्तमिल हुई। तंहिंजे करे मुकमल उनजी शरह न हुई। तंहिंजे करे चई सघूं था त मुकमल शरह पहिरीं जेका आहे ऐं अॼु मौजूदा शुरूअनि में जेका मौजूदु शरूं आहिनि उन में पहिरीं शरह जेका आहे उहा मआरिज नहजुल बलागा आहे। उनखां पोइ जंहिं शरह जो ज़िक्र करे सघिजे थो अहम शरह बहितरीन शरह उहा आहे मिनहाजुल बराअ फ़ी शरह नहजुल बलागा। आख़िर में 3 जिल्दनि ते उहा छपजी चुकी आहे। कुतुबुद्दीन रावंदी 573 में जी वफ़ात थी आहे। उनजी शरह बहितरीन शरह कई आहे। उन तरीक़ेकार उनजो इहो रहियो आहे त पहिरां उन कलमात जेके आहिनि अल्फाज़ ज़िक्र कया नहजुल बलागा जा दिमाग़ खणी ख़ुतबनि मां पोइ उनजी अरबी लिहाज़ खां अदबी कुझु तराकीब कुझु यानी एराब उहो बयानु कयो आहे। उनखां पोइ उन जो तरीक़ेकार सां जो इहो आहे त उन शरह
जी बयानु कई आहे। उनखां पोइ जेका अहम शरह आहे उहा हदाइकुल हक़ाइक़ फ़ी शरह नहजुल बलागा कुतुबुद्दीन अल क़ैदरी अल बैहक़ी जी आहे। 6वीं सदी जे उलमा मंझि शुमार थिए थो साईं जो। उन जी बहितरीन शरह आहे, अगरचे मुकमल शरह न आहे। साईं जन ईअं कयो आहे त कुझु टुकड़ा खणी, कुझु जुमिला खणी नहजुल बलागा जा, ऐं पोइ उन जी शरह कई आहे, मुकमल न कई आहे। इहा जेका 3 नंबर ते अहम शरह अची सघे थी। इंशाअल्लाह शुरूआत जे तारुफ़ जो सिलसिलो जारी रहंदो। ईंदड़ निशस्त में इंशाअल्लाह कुझु वधीक शुरूआत खे ज़िक्र कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।